असांजो हिकिड़ो ई न्याणी जो औलाद आहे जंहिंखे असां लाड ऐं प्यार सां पालियो आहे। असांजी लाड प्यार जो नतीजो त तो ॾिसी छॾियो राणी बेगम। असांजी इज़्ज़त दाग तार करे हिकु गैर मर्द सां भॼी वई। अञा चई थी त मां उनखे माफ़ करे छॾियां। तव्हां भली हुनखे माफ़ न ॾियो, सज़ा ॾियोसि, पर सज़ा ॾियण खां पोइ सॼी ज़िंदगी पछताईंदव। पोइ तव्हां सोचींदव त जेकर न्याणीअ खे मारिया न हा, माफ़ करे छॾिया हा। सज़ा माफ़ी जे लाइक़ न आहे। राणी बेगम वधीक मूंखे मजबूर न कर। छोकिरीअ खे वापसि करण लाइ ज़ोर इन लाइ लायो पिया न त जीअं तव्हां हुनखे हिते अची मारे छॾियो त पोइ बहितर आहे न हुनखे विसारे छॾ, जीअण ॾे कोमल खे पंहिंजी ज़िंदगी ऐं सभई रिश्ता हुन सां ख़तम करे छॾ। जेसि ताईं इहा छोकिरी ज़िंदा हूंदी न तेसि ताईं अकबर ख़ान कंहिंजे साम्हूं कंध खणी घुमण जहिड़ो न हूंदो। हिन करे कोमल खे मरणो पवंदो। जेकॾहिं तव्हां छोकिरीअ खे माराए छॾियो न साईं त पोइ ज़िंदा मां बि कोन रही सघंदसि। हिन घर मां हिकु न पर 2 जनाज़ा निकिरंदा, 2। कीअं सम्झायां हिनखे, कीअं सम्झायां त मुंहिंजी रातुनि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। जेसि ताईं कोमल ज़िंदा हूंदी मां जी न सघंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।